दुख मूंखे बदना तई पर तक मुझो भी याद कंदो अरे होए। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम बाबा। चाल आ कुछ खैर वा दुआ ताम रहो ठीक है। ताज़ो फ्रूट खणे आवा ताज़ो थे बिल्कुल हाणे मंडी में खणी आवा की चमकन कींदा हां हां केला ॾिसो मजा में मेहमान आया न परे जा हां वरी फरमाइश क्यों असांखे शिकारपुर में फ्रूट खाराए बाक़ी मानी न खाराए फ्रूट माना भलो खाराए मां जो हाणे पांच अब्दुल्ला यार बीठो आहे रेडी वारो इन खां वधीक ॿियो फ्रूट वारो हिते आहे कोन बिल्कुल हाणे तूं वठंदो आहे असां ख़बर अथांजे फ्रूट जी ताज़ो हूंदो आहे बिल्कुल ई सरदार क्यों वनी हाँ हे नारियूं हे सभु ताज़ियूं खणी आयो त मां ॾिसो न सही आहे रखो रखो ये सब खिलंदियूं भी आहे केला भी आहिनि हा केला भी आहिनि बिल्कुल गजर भी आहे गजर गाड़ी गजर ताज़ी बिल्कुल सूप सूप कीअं ॾियो सूप यार इहा ॻाल्हि ख़बर थी हा अॼु सूप नओं ताज़ो आयो ई कोन थी हाँ हाँ यार हम अमरान के सूप खाराइणा नारगियूं ऐं गजरा ऐं हो खाराया मां राति ते वरी हाणे चवनि पिया सूप खाराए हे नारगी ॾिस टहक थी रहे राति खाधो अथव न अच्छा राति खाधो हा सूप बि खाराए चयऊं हा ऐं ॿियो हो बि चयो यार इहो लाहौरी गजरा बि चयऊं लाहौरी गजरा हा आहिनि यार लाहौरी गजरा त न आहियूं उहे तो ख़बर मां ताज़ो ॿेर त हूंदा आहिनि हाजी ॿेर वॾा उहे बि ॾे किलो उहे हज ते विया आहिनि बाबा उहे न आहिनि आया मार्केट में न आहिनि आया इहे न आहिनि टई न इहे टई न आहिनि मां तोखे सलाह ॾियां थो हे केला नारंगियूं गजरूं न न इहे ताज़ियूं अथई तूं ईअं कर मां हिते बीठो आहियां तूं वञी कर मंडी में इहे सूप बि ऐं नारंगी पंहिंजो ॿेर बि ऐं गजरा बि इहे खणी आ लाहौरी गजरा हाणे तुंहिंजे हिकिड़े करे हेॾी रेड़ी छॾे करे आउं वञा वॾा वञी करे खणी अचां हे त किन थी वञे हे रस्ते अॼु हे नाला आहे उहे खणी आ न उहो सामान खणी आ उहो हलंदी भलो हला मां बि वठंदो मां ॿिया बि वठंदे हे रख वञी घर अॼु उहो ताज़ा न आहिनि आया न सम्झ न तुंहिंजा अकेले करे वञा खणी अचां हे तूं ॾिस केॾी सवारी थी हले हाणे तोसां गिराकी आहे हाणे मां करे यार हाणे मां ॿियनि खां वठंदो न आहियां सामान न मां चवां थो हीअं कर मंडी वञो किलो सूप ऐं अधु किलो इहे लाहौरी गजरा ऐं पाउ खनि इहे हाजी ॿेर इहे वठी आ पोइ मां बीठो आहियां हिते छो तुंहिंजो मंडी में वास्तो आहे न सस्तो मिलंदी न तोखे वञा त हा वञ मां बीठो आहियां हिते वञ चरियो आहियां हाणे तुंहिंजे अकेले करे मां वञा और ॿियूं रेडियूं बीठियूं थी हिन पोयां बीठियूं थी हुननि खां वठि मां रोज़ तोखां वठंदो आहियां ॿियनि खां छो वठां गिराकी ख़राबु कंदे पोइ एहसान त न कंदो आहे न हाणे हिकु ताज़ी चीज़ मूं वटि पई आहे तूं वठी वेंदो बाबा होॾां मूंखे जेको सामान खपे उहो ॾे न मूंखे न पोइ महिमाननि खे आउं मोकिलियो थो ॾे न मोकिलियो तो यार पर मां आया आहिनि त हाणे मां त खाराईंदोमांनि मां तोखां वठंदो आहियां हर शइ यार हाणे मां ॿियनि खां वठां वरी हाणे हिकिड़ी न आहे चीज़ मथो फाड़ियो न त खड़ी आहे न मंडी खुली पई आहे बाबा तूं वञ मंडी खां वठी वञी मां छो वञा यार मां हाणे किले लाइ मंडी वञा मां रेडी नथो छॾे सघां या महिमाननि खे हीअं कर पर उथाए छॾे हे सुभाणे हलाए जाए मां चवां थो घर रखो बाबा चरियो नथी सियाणो थी सुभाणे कीअं हलाईंदुमि हाणे रोज़ी जो टाइम आहे मुंहिंजो परे जा महिमान आहिनि यार माण्हू छा गिला कंदा त शिकारपुर वियासीं जेको सूप उहो न खारायो असांखे वॾा को हे खाराए न ताज़ो फ्रूट पियो आहे फ्रूट पिया ॻोठ जो आयो ई न पाण जहिड़ा आयो ई न महिमान आया या तुंहिंजे दिलि चए लूण बि खणी आयो आहे सॼो घर वारे हुते बोड़ में छा वेंदा हुते होॾे घणो पियो आहे तूं पियो आहे अचो लूणु खपई आहे मिर्च बि रखो न लूण लूणु मिर्च खाराईंदा घी बि रखो न बसि बसर बि दाग करे पचाए न अहिड़ा गिराक जो ख़्यालु न अथव असां तूं छॾियो बाबा तव्हां असां महिमान खे छा खारायां मां छा खारायां ॿुधाए महिमान खे गजरूं घर मानी कराए बसि मुंहिंजे महिमान खे खाराइण महिमान तुंहिंजा मानी मां करायां मां पाण खे कीअं मिले थी हिते ॾे फ्रूट वठि फ्रूट हे न न ॿियो ॾे न ॿियो वञ वठी आ वञ हल मां ईंदा मूंखे हेॾे मूंखे न त तुंहिंजी रेड़ी ते ॾींदुमि यार बसि ठीकु आहे बसि ताज़ो फ्रूट खपे कोन जीअं पंहिंजो सब्जी वठूं त तीअं वरी असांजो ॿीहर त न बीहाईंदो घर रेडी मां कढाईंदोमांइ थो छो न बीहाईंदुसि छो बीहाईंदे जॾहिं पाड़े में ॻोठ में सामान नथो ॾे त छा पवंदे असांजे ॻोठ में पाड़े ॻोठ खे तूं खणी वञ न मैं तूं खणी वञ फ्री में न मूंखे जेको खपे उहो ॾे न मथो फाड़ियां पंहिंजो मथो फाड़ियां मूंखे टोपी ॾे वरी टोपी हा उसां न पाती वञा न पोइ होॾां वठी अचां अहिड़ा चंडा माण्हू मां लाई वठां थो महिमाननि लाइ भाऊ भाई लाई कीअं आहे भाउ तिरनि वारी वठां उहा खारायां अब हे घणे जी आहे भाउ 100 रुपये पाव आहे छॾे हे बि महांगी आहे ज़हनी मरीज़ थो चंडा माण्हू हे घणे आहिनि भाऊ सिंगरियूं किलो 300 हे बसि सभु शइ महांगी आहे बसि छॾे त मां ॿिए हंधि वठां थो मूंखे ख़बर ई तूं वठंदे ई कान तुंहिंजे करे हे बि नथा ॾिन चंडा हर शइ महांगी करे छॾींदो हाणे वञ बाज़ारि 3 किलोमीटर पंधु करे त ख़बर पवई हा पोइ छा वेंदुमि महिमाननि खे त खाराईंदो आहे न हलो हल 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 हलंदो हलंदो